काछ जे इलाइक़े कस्बो में 8 वरहनि जो मासूम नीगर पुरस्रार बीमारी में मुब्तला, हलण फिरण खां लाचार, डॉक्टरनि पारां पोलियो जो शक ज़ाहिर। काछ जे ॻोठ कस्बो में ग़रीब पोरियत अब्दुल मजीद लिगारी जो 8 वरहनि जो मासूम पुटु फिदा हुसैन लिगारी ओचितो पुरस्रार बीमारी में मुब्तला थियण बाद माज़ूर थी हलण फिरण खां लाचार थी वियो आहे। मुतासिर नीगर जे वालिद अब्दुल मजीद लिगारी काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम सां ॻाल्हाईंदे चयो त कुझु महीना अॻु संदसि मासूम पुटु फिदा हुसैन लिगारी पुरस्रार बीमारी में मुब्तला थी वियो ऐं उन जी साॼी ॿांह कमज़ोर थी वई, जंहिंखां पोइ साॼे टंग ते बि असरु शुरू थी वियो ऐं नीगर जी हिकु ॿांह ऐं टंग कमज़ोर थी वई। हुन चयो त दादू जो ही समेत मुख़्तलिफ़ इस्पतालनि जा चकर काटे पुट जो इलाज करायो आहे, पर खेसि किथां फ़ाइदो नाहे थी सघियो। हुन ॿुधायो त डॉक्टरनि संदसि पुट खे पोलियो हुजण जो शक ज़ाहिर कंदे इस्लामाबाद ऐं कराची मां इलाज कराइण जो चयो आहे, जेको संदसि वस खां ॿाहिरि आहे। हुन DHO दादू ऐं सिहत जो सूबाई वज़ीर खे अपील कंदे चयो त संदसि मासूम पुट जो सरकारी ख़र्च ते इलाज कराए उन जी ज़िंदगी बचाई वञे। बशीर बिरहमानी, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, वाही पांदी।